अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। यार मुझे चाचे जी तबीयत सही ना है, नज़र कमज़ोर थस को अखियन में अखियूं फेराइस ॾिसीस कहिड़ो मर्ज़ थस यार। वालेकुम अस्सलाम। पुट चाचे के थोरो उते वठी आ ॾिसूं त सही कहिड़ो मर्ज़ अथसि यारे। चाचा साईं थोरी अख त पट ॾिसूं छा थियो अथई, अख में फुलड़ी तो कोन अथई? चाचा साईं अख पियो पटी, गैस पियो ख़ारिज करी, इहो कहिड़ो तरीक़ो आहे अख पटण जो? डॉक्टर साहब तो बि मुंहिंजी अख में आंगुर वाह ॾिनी ॼण त अख मां गुॾ पियो कढी। इन ई ज़ोर में जेकॾहिं मुंहिंजो गैस ख़ारिज थी वियो त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी पई। चाचा मथे रोशनदान मां ॾिस छा पियो नज़र अचे इहो? ओ इहो न, इहो त जंट आहे डॉक्टर साहब। चाचा साईं एतिरो परे खां चंड ॾिसी वई, इन ई खां अॻिते मलाइक ॾिसणा अथई छा?